आमन्तु बिल्लाहि व सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। गौसे आज़म दरमियाने औलिया, गौसे आज़म दरमियाने औलिया चू मुहम्मद दरमियाने अंबिया। मुझे पीर जड़ो कंजो पीर नया। ताजा सुभान अल्लाह। मुझे पीर जड़ो कंजो पीर नया। दर खोड़म करे दस्तगीर नया। गौसुल आज़म पंहिंजे कसीदे में फरमायो आ त बिलादुल्लाहि मुल्की तहत हुक्मी व हुक्मी नाफिज़ुन फी कुल्ल हाली। सकान ले हुब का सातिल विसाली। फकुल्तुल खमरती नहवी ताली। ए बुलबुलाने गुंचे गुलजार अहमदी। सल्लू अला मुहम्मद व आले मुहम्मदी। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना शफीना हबीबना मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। लाइके सद इज्जत व एहतराम हजरत अल्लामा मौलाना मुफ्ती अब्दुल सत्तार साहब, ज़ीवकार उलमाए किराम, हुफ़ाज़े किराम ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां प्यार करण वारो हुज़ूर गौसुल आज़म सैयदना पीराने पीर दस्तगीर सैयदना व मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी रदी अल्लाह ताला अन्हु जे यारी शरीफ में शरीक थियण वारो अजीजो दोस्तो भाइरो बिरादरम मोहतरम मियां उस्ताद मोहम्मद फकीर हुजूर गौसुल आज़म जे यारी शरीफ जे सिलसिले में मियां मोहम्मद आसिफ जे मारिफत सां हिन प्रोग्राम जो इनेकाद कयो आ। अल्लाह साईं जे मेहरबानी
ये सआदत तवां सां अल्लाह जे वलियन, अल्लाह जे दोस्तन, रब जे प्यारन बानन सां तवांजो असांजो प्यारा मोहब्बत आ। किताबन में आयो आ त तंज़िल रहमत इंद ज़िक्र सालिहीन, सालिहन ज़ाकिरन अल्लाह जे प्यारन बानन जे ज़िक्र करण सां रब जे रहमत जो नुज़ूल थींदो आ। जेकॾहिं आम सालिहीन जे ज़िक्र सां रब जे रहमत जो नुज़ूल थिए तो हुजूर होस पाक सईदना अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ज़िक्र करण सां बतरीक ओला वधीक अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थींदो। अगे महीने में रबीउ सानी में मियां मोहम्मद आसिफ फकीर, मियां मोहम्मद आसिफ सोलंगी फकीर हुजूर होस पाक जे यारी जे लाइ असांखे दावत ॾिनी। असांजी किस्मत भली हुई जो सईदना व मुर्शिदना हजरत पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह जी जेका वॾी यारी शरीफ आ, जिते दुनिया जा केतरा माण्हू, केतरा मुल्क, केतरियूं ज़ातूं, केतरियूं क़ौमूं, केतरा आलिम, केतरा हाफ़िज़, केतरा वली, केतरा आरिफ हुजूर होस पाक जे यारी शरीफ में शामिल थींदा आहिनि। उन्हें ज़िक्र जे महफ़िलन में शरीक थियण जे लाइ परे परे लंडन खां, अमेरिका, अफ्रीका खां, हिंदुस्तान खां, यमन खां, शाम खां, इराक खां हजरत होस पाक जे यारी शरीफ में माण्हू शरीक थियण जे लाइ ईंदा आहिनि। मां रब करीम जो कसम खणी ॻाल्हि थो कयां त ख़ुसूसी हुजूर होस पाक जी करम नवाज़ी थी जो आउं बि हुजूर होस पाक जे वॾी यारीअ में वञी शरीक थियुसि। इहो वॾो एज़ाज़ आहे छो त होस पाक जी यारी शरीफ बि हज़रत मारूफ करखीअ जहिड़े जवान जी ज़ियारत, जुनैद बगदादी, सिरी सक्ती, ज़ुन्नून मिस्री, इमाम आज़म इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह, सईदना इमाम हुसैन आली मकाम जी करबला में ज़ियारत, गाज़ी अब्बास जी ज़ियारत, हज़रत मौला अली मुश्किल कुशा जी ज़ियारत, एतरन अल्लाह जे सालिहन ऐं नेकन बानन जूं ज़ियारतूं थियूं जो मां सम्झां थो त अल्लाह ताला असांखे अहिड़ा रज कराया जो दिल भरपूर आहे ऐं यकीन कामिल थी वियो आहे त नेकन सालिहन जे तॾे ते वञण जे करे अल्लाह ताला मूं गुनहगार खे क़ब्र ऐं क़यामत में रब करीम माफ़ फरमाईंदो। इंशाअल्लाह ताला मां तव्हांखे उहा रूयदाद, उते दरबार जी रूयदाद, उते कीअं ज़िक्र थींदो आहे, उते कीअं रब जे रहमतुनि जो नुज़ूल थींदो आहे, इंशाअल्लाह ताला मां उहे बि तव्हांखे ॿुधाईंदुसि। पर अॼु मां मौलाना अब्दुल सत्तार जे मदरसे में आयुसि। तालिबनि खे, शागिर्दनि खे मूं पढ़ंदे ॾिठो, उते जी चहल पहल ॾिठी। मूं दिल में सोचियो त हुजूर होस पाक बि जॾहिं ढगी चारण ते विया त ढगीअ हुजूर होस पाक सां ॻाल्हायो त मुर्शिद होस पाक तूं ढगनि चारण जे लाइ न पर रसूलुल्लाह जे दीन पढ़ण जे लाइ, पढ़ाइण जे लाइ दुनिया में आयो आहियां। इन करे मूं कुरान करीम जे शान में भी आयत पढ़ी आ, हुजूर होस पाक जे शान में भी आयत पढ़ी आ। इंशा अल्लाह ताला मां बिनी जो जिक्र कंदुसि जेस ताईं तव्हांजी मोहब्बत हूंदी, जेस ताईं तव्हांजी दिल चवंदी ऐं मां समझंदुसि त अवां हिन महफिल में मोहब्बत सां वेठा आहियो, तेस ताईं कलाक ॾेढ जेको तव्हां वेठो आउं तव्हांजे अॻियां अर्ज़ कंदुसि
हाणे दुरूद मां बसा पढ़ो त पहिरियां आउं तव्हांखे क़ुरान करीम जे फज़ाइल में 2-3 हदीसूं ॿुधायां। दुरूद अचेव थो न, अचेव थो त तालिब बि पढ़नि, तव्हां बि पढ़ो, ऐं मोहर सभिनी जी मदीने ॾे आहे, ऐं मदीने वारो बि ॿुधंदो, बेड़ा पार थी वेंदा। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा गुलामो, कुरान करीम जेको तव्हां पढ़ो था, असीं पढ़ूं था, जेको अॻु में औरतूं बि क़ुरान पढ़ंदियूं हुयूं, न्याणियूं पढ़ंदियूं हुयूं, वलीअ पढ़ंदा हुया, उन क़ुरान करीम जेको करीम क़ुरान, जेको रहम वारो क़ुरान, जंहिंमें शिफ़ा आहे, जंहिंमें रहमत आहे, जंहिंमें रब करीम जे मेहरबानियुनि जो ज़िक्र आहे, जंहिंमें नबी पाक जे उम्मत जो ज़िक्र आहे, जंहिंमें रसूलुल्लाह जे रहमत जो ज़िक्र आहे, जंहिंमें नेकी ऐं बदीअ जो ज़िक्र आहे, जंहिंमें निमाज़, ज़कात, रोज़े, हज, शहीदनि जो शान उन में ज़िक्र थियल आहे, ऐं क़ुरान करीम में वलीअनि जो शान बि इन ई क़ुरान में आहे। ऐं कुल पीरने जा पीर मुंहिंजा मुर्शिद जानी। हुज़ूर होस पाक जो शान विच में थींदो हले। ऐं कुल पीरने जा पीर मुंहिंजा मुर्शिद जानी, मुर्शिद जानी ज्वान जिलानी, मुर्शिद जानी ज्वान जिलानी, कुल पीरने जा पीर मुंहिंजा मुर्शिद जानी। भला फ़कीर तव्हांखे मानी कान खाराई आहे या एतिरो लंगर कयो अथव जो ॻाल्हाए बि कोन था सघो? अज़ीज़ो दोस्तो, कुल पीरने जा पीर मुंहिंजा मुर्शिद जानी, कुल पीरने जा पीर मुंहिंजा मुर्शिद जानी, मुर्शिद जानी ज्वान जिलानी, मुर्शिद जानी ज्वान जिलानी, कुल पीरने जा पीर मुर्शिद जानी। फकीर गुलाम कादर भजिए जा। है कुल पीरने जा पीर मुंहिंजा मुर्शिद जानी। वेठा हुजो बस। अजीजो दोस्तो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा गुलामो, हुजूर होस पाक में न क़ुरान पढ़ण जे लाइ अमर खां मोकिलाए वियो, न मां उन क़ुरान जो ज़िक्र थो कयां। अल्लाह ताला कुरान में फरमायो त वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़्ज़िक्र फ़हल मिन मुद्दकिर। रब्बुल आलमीन कुरान करीम में फरमायो त अलबत्ता तहक़ीक़ असां कुरान करीम खे आसान बनायो आहे नसीहत हासिल करण जे लाइ, ज़िक्र माना रब जे ज़िक्र करण जे लाइ। अल्लाह साईं जे पाक कुरान खे रब्बुल आलमीन पाण थो फरमाए त असां कुरान करीम खे यादि करण जे लाइ आसान बनायो। फ़हल मिन मुद्दकिर। रब्बुल आलमीन कुरान में फरमायो त पोइ को आहे को नसीहत हासिल करण वारो, आहे को कुरान करीम पढ़ी करे नसीहत हासिल करण वारो, त असां उनखे नसीहत ॾेई छॾियूं, महिरबानी करे छॾियूं, बेड़ा पार करे छॾियूं। अज़ीज़ो दोस्तो,
हबीबन जा प्यारा गुलामो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद नबी से फरमायो तो जेको मानू कुरान करीम पढ़े कुरान जी तिलावत करे छो त इन अमलियात जी पाण के जरूरत आ चाहे जरूरत या कुरान जे तिलावत जी जरूरत आ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको हाफिज़े कुरान कुरान पढ़ण जे लाए कुरान पाक के याद करण जे लाए मदरसे में आयो दर्स तदरीस में शरीक अचे थियो पर कुरान कुछ पढ़ियाई 20 सिपारा याद कयाई 15 पारा पढ़ियाई 25 पारा पढ़ियाई 12 पारा पढ़ियाई पर उन जी हयाती पूरी थी वई अजीजो दोस्तो मौत उन जे मथा अची वियो उनखे माण्हुनि पंहिंजे माइटनि कबर में उनखे दफन कयो नबी पाक फरमायो त कुरान जो एडो वडो शान आ कुरान करीम जी एडी वडी रहमत आ अल्लाह ताला हिकड़े मलाइक खे मुकर्रर फरमाईंदो जेस ताईं उन जे कुरान करीम जे हिफ्ज़ जो कामिल मुकम्मिल जेस ताईं दौर पूरो न थींदो जेस ताईं कुरान कामिल याद करे बस न कंदो नबी पाक फरमायो त अल्लाह ताला उन मलाइक खे हुकुम फरमाईंदो उहो उनखे कब्र में कुरान करीम याद कराईंदो बेटा फरमाए तो सेवा कर समुंड जी जित जर वहे तो जाल सवेव सीर में माणक मोती लाल पोइ जे मासो मिले माल त पूजारा पुर थी वञे अजीजो दोस्तो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा गुलामो हदीस में अचे थो त जेस ताईं उन जो कुरान मुकम्मिल न थींदो जेस ताईं उहो हाफ़िज़ कामिल मुकम्मिल न थींदो तेस ताईं मलाइक उन जे लाइ रब मुक़रर कंदो सिंध जो तमाम वॾो आलिम आरिफ बिल्लाह हजरत मौलाना मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह ताला अलैह ॿुधो अथव खुदा पाक जो कसम हुजूर जो एॾो वॾो आशिक़ हुयो मदीने शरीफ वियो मदीने केॾे वियो मदीने शरीफ ॾे वियो उन सलाम कयो हबीबन करीमन उनखे सलाम जो जवाब ॾिनो मखदूम साहब कुरान करीम जो तफसीर लिखियो आहे उन तफसीर जे अंदर हिकड़ी आयत उहा आयत ही आत व मन यखरुज मिन बैतिही मुहाजिरन इलल्लाह व रसूली सुम्मा युद्रिकुल मौत फकद वका अजरुहु अलल्लाह इने आयत जेटा मखदूम साहब आंदो आ तो जेको मानू कुरान करीम जी या हदीस में पर उन सां गॾो गॾु पाण लिखियाई त जेकॾहिं को हाजी हज ते वियो वाट ते गुज़ारे वियो उहो बैतुल्लाह खे न पुॼी सघियो उहो अरफात में न पुॼी सघियो उहो मिना मुज़दलिफ़े अरफात में पुॼी न सघियो हबीबन करीमन सां प्यार करण वारा दिल जे हुजूर सां ॿुधजा वो मुज़दलिफ़े न पुॼी सघियो अरफात न पुॼी सघियो त अल्लाह ताला हर साल उन जे दफ़्तर में हज जो ऐं उम्रे जो सवाब लिखाए छॾींदो कुरान जी एॾी वॾी फज़ीलत अथव इन करे कुरान जी तिलावत कंदा कयो कुरान पढ़ंदा कयो रसूलुल्लाह जूं 2-3 हदीसूं अमलियात तौर तव्हां खे ॿुधायां त तव्हां कुरान जी तिलावत कयो अज़ीज़ो दोस्तो
बेटाई फरमाए तो वखर ढेरों ढेर पर विहाई दड़वे सला किन विहाए वसु कयो वखर वडी अवेर पर कनी घुमंदे सेर वखर विकामी वयो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बी हदीस अल्लाह जे नबी फरमायो मदीने वारे घोट फरमायो त मन कर अल कुरान अल्लाह जी नबी फरमायो त जेको शख्स कुरान करीम जे पढ़ण जे लाइ जिते कुरान जी तिलावत कई वञे थी जिते कुरान पढ़ायो वञे थो उन जाइ ते ओ शागिर्द दाखिल थियो कुरान करीम पढ़ाई कतबल्लाहु लहू अरबात नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कतबल्लाहु लहू अरबात बरात नबी से फरमायो तो उन्हें तालिब जे लाइ अल्लाह ताला 4 बरातूं लिखंदो 4 शयूं लिखंदो। अल अव्वल माना पहिरीं पहिरीं बरात माना उन जे उस्ताद के रब बख्श फरमाइंदो जहन्नम का आजाद कंदो। वसानी लिवाल दे हिमा नबी पाक फरमायो त अल्लाह ताला बी जेका बरात लिखंदो तो उन जे माउ पीउ खे जहन्नम खां आजाद कयो वेंदो। ऐं चौथी जेका नेमत अल्लाह ताला उन तालिबुल इल्म खे उन कुरान जे पढ़ंदड़ खे अल्लाह जे नबी फरमायो त रब करीम उन खे भी माफ़ फरमाइंदो। केॾी न वॾी कुरान जी फज़ीलत सुभान अल्लाह दिल जे हुजूर सां ॿुधंदा मां यकीन सां चवां थो त इहे शयूं मां इन लाइ थो ॿुधायांव त तव्हां कुरान जी तिलावत कयो। नबी साईं फरमाए त हिकिड़ो हर्फ जेकॾहिं केरु मुंहिंजो उम्मती कुरान करीम जो पढ़े त अल्लाह ताला 10 गुनाह उन जा माफ़ कंदो 10 नेकियूं उन जे दफ़्तर में लिखबियूं ऐं 10 दर्जा जन्नत में अल्लाह साईं उन जा बुलंद फरमाईंदो। पर केरु करे केरु पढ़े अजीजो दोस्तो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको माण्हू सोचे त मुंहिंजी दिल निफाक खां पाक थिए मां मुनाफ़िक न थियां मुनाफ़िकनि जे टोले में न हुजां मुनाफ़िकीअ वारियूं ॻाल्हियूं न कयां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उन पंहिंजी मां उम्मतीअ खे हुकुम थो फरमाया उनखे मां मोहम्मद करीम चवां थो तो सूरे आले इमरान पढ़े त उन जे दिल मां निफाक निकिरी वेंदो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेकॾहिं शर शैतान जे खां को महफूज़ थियण घुरे थो अल्लाह जे महबूब अल्लाह जे नबी मदीने वारे घोट फरमायो त जेको माण्हू शैतान जे शर खां महफूज़ थियण घुरे थो वो पढ़े अल्लाहु ला इलाहा इल्लल्लाहु अल हय्युल क़य्यूम ला ताखुज़ुहु सिनतुन वला नौम माना आयतुल कुर्सी पढ़े त उन जे दिल मां इहे शर खत्म थी वेंदा। अजीजो दोस्तो जेको जिन्ननि ऐं माण्हुनि जे शर खां बचण घुर्जे नबी से फरमायो त फलियकराल मुअव्विज़तैन उन माण्हू खे मां हुकुम थो फरमाया त उहो माण्हू जेकॾहिं माण्हुनि जे शर खां बचण घुरे थो शैताननि जे शर खां बचण घुरे थो जेकॾहिं हिफ़ाज़त घुरे थो त मां मोहम्मद करीम आदर थो कयां तो कुल अऊज़ु बिरब्बिन नास ऐं कुल अऊज़ु बिरब्बिल फलक पढ़े त उनखे शैतान जे शर खां ऐं माण्हुनि जे शरनि खां हिफ़ाज़त मिली वेंदी।
ही नबी पाक जी मेहरबानी। हुजूर रहमत अल्लाह मुखे एडा वडा शेर याद आहिनि जे ॿुधायाव न त 2-3 कलाक पियो ॿुधायां मां थक जाई कोन, पर मुंहिंजे दिल में इरादो थियो त तव्हांखे कंहिं दग सां लाया, तव्हांजी का रहनुमाई खे, तव्हांखे क़ुरान जे तिलावत जो शौक़ पैदा थिए। हबीबन करीमन सां प्यार करण वारा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको माण्हू चाहे त मुंहिंजा उमूर भला थियनि, मुंहिंजा कम सरंजाम थियनि, उहो भली सूरह यूसुफ जी तिलावत करे। छा जी तिलावत करे? सूरह यूसुफ जी तिलावत करे। सूरह यूसुफ जी तिलावत कंदो रब्बुल आलमीन उन जा उमूर सरंजाम ॾींदो। ही वॾियूं नेकियूं आहिनि, ही वॾियूं भलायूं आहिनि, ही एॾियूं वॾियूं नेकियूं आहिनि जो इन्हनि नेकियुनि खे ॿुधणु ॿुधाइणु दोस्तनि ताईं पुॼाइणु। जेकॾहिं तव्हां मां कंहिं बि उहा नेकी कई, मूं ॿुधाई तो कई, तोखे त सवाब थींदो पर मूंखे बि सवाब थींदो। छो त नबी साईं फरमायो त अत्तालु अलल ख़ैर कफ़ाइलिही। जेकॾहिं को माण्हू चङो कमु कंहिंखे ॾसे त हीअं कर, जेकॾहिं उन कयो त जेतिरो कंदड़ खे सवाब मिलंदो ओतिरो ॿुधाईंदड़ खे सवाब मिलंदो। अज़ीज़ो दोस्तो, नबी साईं फरमायो त जेकॾहिं को माण्हू चंद घड़ियूं वेही क़ुरान जी तिलावत करे, क़ुरान पढ़े, क़ुरान करीम पढ़े त सॼी रात जे इबादत खां, सॼी रात जे इबादत खां, सॼी रात क़ुरान वेही पढ़े, सॼी रात इबादत वेही करे, सॼी रात नफ़ल वेही पढ़े, सॼी रात वो पढ़े, सॼी रात ज़िक्र वेही करे। नबी से फरमायो त तदारुसुल इल्म, अल्लाह जे नबी मदीने वारे घोट फरमायो त घड़ी खन जेकॾहिं दर्स तदरीस क़ुरान जी करे त सॼी रात जे इबादत खां उहा दर्स तदरीस वधीक मुक़ाम रखे थी। अल्लाह साईं तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त तव्हां क़ुरान पढ़ो, क़ुरान पढ़ो। मुंहिंजा साईं नाले मिठा साईं रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईंदा हुआ, उहो मुख़्तसर मुंहिंजी दिलि चवे थी तव्हांखे ॿुधायां। ऐं साईं जॾहिं आउं उहो वाक़ियो ॿुधाईंदो आहियां या उन ॾे मुंहिंजो तवजो थींदो आहे त साईं जी सूरत मुंहिंजे साम्हूं ईअं ईंदी आहे। साईं मौलाना दाहिरी साहब ही शेर ठाहियो हो त चंड चो ॾींहं जा कर ख़बर काॾे वियो नाले मिठो, हित दोस्तने सां मुर्कंदे मिलंदो हुयो नाले मिठो। हालन जा मखदूम सरवर नूह रहमतुल्लाह अलैह 9 लखी गोदड़ी आ। ठटे जे पासे जा वहाबी ख्याल रखण वारा मखदूम सरवर नूह जे ख़िदमत में आया। चयाऊं त असां तोसां मुनाज़रो करण आया आहियूं, तव्हां खां सुवाल पुछण आया आहियूं। ॿिया सुवाल सभु उन्हनि खां विसरी विया। चयाऊं त मींहुं जेको मलाइक वसे थो उनजो नालो छा आहे? बुजुर्ग फरमायो त मींहुं वसाईंदड़ मलाइक जो नालो त ॿुधायांव थो, पर पूरी दुनिया जे अंदरि जॾहिं मींहुं पवंदो आहे उहे मींहं जूं फुड़ियूं पवंदियूं आहिनि। अल्लाह ताला मूंखे एॾो वॾो इल्मु ॾिनो आहे। मां नंढड़ो होसि, मां नंढड़े हूंदे मुंहिंजे बाबे मूंखे मदरसे में तालीम जे लाइ छॾियो। उते जो वियुसि त मां हमेशा तमाम वॾे शान ऐं शौकत सां रहियुसि। जेॾी महिल मदरसे में पहुतुसि उस्ताद पटी ॾिनी, पटी अॻु में पटी हूंदी त वञ, हे दरिया सिंधु दरिया वहे थो,
सिंधु दरिया ते खणी वञ वञ वञी मेट बि खणी वञ मेटे आ इनखे मेट हणी आ पाण फरमायाऊं त मां जॾहिं उहो मेट ऐं पटी खणी जेॾी महिल मां दरिया ते पहुतुसि ॿियनि छोकिरनि खे तजुर्बो हुयो उहे जल्दी पटियूं मेटे खणी आया चई मां दरिया जे कपर ते वेही रोअण लॻुसि रुनम पे थे रोंदे 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 ॾिसां थो त हिकिड़ी चांदीअ जी बेड़ी आ सोन जी बेड़ी ठहियल आ चांदी बि उन में घणी लॻल आ उन में 5 शख़्सियतूं सुवार घणियूं 5 शख़्सियतूं सुवार आहिनि उहे 5 माण्हू उन्हनि जी बेड़ी तमामु तेज़ पे थे आहे हलंदे हलंदे उहो मखदूम सरवर नूं फरमाए थो त जॾहिं मुंहिंजे भरिसां आया मुंहिंजे भरिसां जीअं पहुता त मूंखे छा चयाऊं त ओ नूह फ़क़ीर औरते कर त तुंहिंजे पुठीअ जे मथां हथ घुमायूं तोखे पढ़ण जी ज़रूरत न आहे लुदनी इल्म ॾिनाऊं एॾो लुदनी इल्म ॾिनाऊं जो अखियूं ॿूटियां थो त सॼो जहान मां ॾिसां थो अज़ीज़ो दोस्तो हबीबनि जा प्यारा ग़ुलामो मूं पुछियो त साईं तव्हां केरु आहियो त मदीने वारे घोट फरमायो त मां मिठो मोहम्मद करीम ॿिए खां पुछाई त तूं केरु चयाई त मां अबू बकर सिद्दीक़ आहियां टे खां पुछाई चई मां फारूक आज़म आहियां चौथे खां पुछाई तूं केरु आ चई मां उस्मान गनी पंजे खां पुछी तूं केरु चई मां अली अल मुर्तज़ा शेर ख़ुदा अहिड़ा कामिल अहिड़ियूं हस्तियूं जॾहिं पहुचंदियूं उन्हनि अहिड़ो हथ घुमायो जो मदरसे में पढ़ण जी ज़रूरत न पई जेको माण्हू सुवाल पुछंदा उहो सॼो सुवाल मां ॿुधाईंदो हुउसि ऐं हिन बरे सग़ीर जे अंदरि ही मखदूम सरवर नूर रहमतुल्लाह अलैह उहा शख़्सियत हुयो जंहिं क़ुरान जो तर्जुमो पहिरां फारसीअ में हज़रत मखदूम सरवर नूर रहमतुल्लाह अलैह कयो हालनि वारो मखदूम अज़ीज़ो दोस्तो हबीबनि जा प्यारो ग़ुलामो उहा तव्हांखे वाक़ियो हाणी थो ॿुधायां साईं वटि हिकिड़ो शख़्स आयो जंहिंजो तमामु वॾो मदरसो हो तालिबुल इल्म घणा पढ़ंदा हुया हीउ नंढड़ो उमिरि हिन जी नंढड़ी हुई मखदूम सरवर नूह जी नंढड़ी उमिरि हुई असांजो बगदाद शरीफ़ वियासीं त हज़रत शेख शहाबुद्दीन उमर सोहरवर्दी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ियारत कईसीं जेको हज़रत मखदूम सरवर नूह जो बि मुर्शिद छा था सम्झो अज़ीज़ो दोस्तो हबीबनि जा प्यारा ग़ुलामो मखदूम सरवर नूह नंढड़ो उन जो पीउ कुर्सीअ ते वेठो मखदूम सरवर नूह नंढड़ो हुयो 5 सालनि जो ग़ालिबन साईं जे हंज में वेठो आलम सगोरे चयो त तालिबनि जे लाइ अन्न खपे त मखदूम साहब चयो त भाई तव्हां मण खनि ॾियोसि चई मां मण न खपे मूंखे 300 तालिब आहिनि मूं वटि उन हिसाब सां तूं 9 लखी गोदड़ी आई दिल जे हुज़ूर सां ॿुधंदा जो हज़रत क़िबला साईं नाले मिठा साईं रहमतुल्लाह अलैह वाक़ियो ॿुधाईंदा पाण फरमायाऊं त हिनखे ॿिड़ी थोरो अन्न ॾियो उहो आलम सगोरो नाराज़ थी वापसि जो वियो जेॾी महिल दरवाज़े खां ॿाहिरि पहुतो मखदूम सरवर नूह नंढड़ो हुयो 5 सालनि जो हुयो भॼंदो वियो चयाईं त ओ रसूलुल्लाह जे दीन जा तालिबुल इल्म तूं परेशान न थी तूं घबराए न सुभाणे इन्हे टाइम ते अचिजा मां बाबे जे हंज में वेठो हूंदुसि तूं जॾहिं मूं वटि पुॼंदे
तू पुजी करे बाबे खां अन्न घुरजा हू साॻी ॻाल्हि कंदो तू चइजा त जेकॾहिं तू अन्न नथो ॾी तालिबनि जे लाइ राशन खोराक नथो ॾे अलाह कंदो त तुंहिंजो पुट इहो मरंदो तू ईअं चइजा अज़ीज़ो दोस्तो ॿिए ॾींहुं आलिम सगोरो आयो चयाईं ओ मखदूम सरवर नूह जा बाबा मूंखे ज़रूरत या हुन साॻी ॻाल्हि कई चई त जे नथो ॾी त ख़ुदा कंदो त इहो पुट मरंद ईअं जो आलिम सगोरे चयो त हज़रत मखदूम सरवर नूह पंहिंजे पीउ जे हंज मां किरी ज़मीन ते वञी पह कयईं किरियो पर साहब ॾाढिया कोन पियो खणे चयाईं उन जे पीउ चयो तो आलिम सगोरा मेहरबानी कर दुआ घुर त मुंहिंजो पुट उथे साहब सवलो कोन थो खणे चयाईं त हाओ चयाईं त मां पंहिंजे तुंहिंजे ने बचड़े खे सॾड़ा थो कयां हिकिड़ो भेरो सॾु कयाईं ओ नूह हाणी उथ ॿियो भेरो सॾु कयाईं ओ नूह हाणी उथ जेॾी महिल टियों भेरो सॾु कयाईं कन में चई त जे हाणी न उथंदे त बाबो त मूंसां हले छा कंदो उथियो मखदूम सरवर न उथियो पर हुनजे अखियुनि में पाणी हो सुभान अल्लाह ॾाढिया तव्हां करे अन न ॾिजो को मसालो न आहे हिकिड़ो भेरो दुरूद भला मां बसां पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद मुबारक व सल्लम अलैहि तस्लीमा अल्लामा शरफुद्दीन बूसीरी छा थो फरमाए अल्लाह जे प्यारे महबूब जो ही गुलाम छा थो फरमाए वरी दुरूद पढ़ो तव्हांखे ॿुधायां सब दुरूद पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद मुबारक व सल्लम अलैहि तस्लीमा या अकरमल खल्क माली मन अलूज़ बिही सिवाक इंदहुलू लिल हादिसिल अममी अगते छा थो फरमाए हाशा यर्ज अर राजी मकारिमहू सुभान अल्लाह हाशा यर्ज अल राजी मकारिमहू अल्लाह जो वली फरमाए थो त जे मदीने वारे जे दरबार में वञी ऐं खाली मोटी अची थी कोन थो सघे अल्लाह जे वलियन वटि वञी खाली मोटी अची किताब कोन था लिखनि उन आलिम सगोरे चयो त हाणे उथियो त हुन जे अखियुनि में पाणी हो सुॾका पियो भरे आलिम सगोरे पुछुसि त भला तूं हेठि किरे तोखे धक त कोन लॻो तोखे मिटीअ जो हिन ज़मीन जो धक मथे में या जिस्म में त कोन लॻो चयाईं त न मां रसूलुल्लाह जे दीन जे ख़ातिर जॾहिं मां हेठि ज़मीन ते किरियुसि त अम्मा बीबी ख़ातून जन्नत जी झोली मुंहिंजे अॻियां हुई त मूंखे धक किथां लॻे अज़ीज़ो दोस्तो हबीबन जा प्यारा गुलामो कुरान करीम जी मुख्तसर फज़ाइल में ही ॿ-टे ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायुमि कुरान जी तिलावत कयो कुरान करीम पढ़ो कुरान करीम बच्चन खे पढ़ायो ज़रूरत आहे हिन वक्त ज़रूरत आहे छो त ग़ैरनि सां राफ़िज़न सां ख़ारिजन सां तहां मुक़ाबिलो नथा करे सघो उहे आलिम उहे कुरान जा हाफ़िज़
70 कारी हुया, 70 कारी पीरे माऊनत में शहीद थिया हुया। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के एडो त दुख पहुतो, एडी तकलीफ पहुती जो नबी साईं जन 40 ॾींहं कुनूते नाज़िला पढ़ंदा रहा। अल्लाहुम्मा ओ मुंजा अल्लाह फलाने काफर के पकड़ कर, फलाने काफर के पकड़ कर, फलाने काफर के पकड़ कर, छो त इन्हनि मुझे कुरान जे कारन ऐं आलमन के शहीद कयो आ। हाणे दुरूद पढ़ो तो तव्हांखे गौसुल आज़म जो शान अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफीना हबीबना मौलाना मुहम्मद मुबारक वसल्लम अलैहि तस्लीमा। हजरत गौस पाक सैयदना अब्दुल कादिर जिलानी रदी अल्लाह ताला अन्हु एडो मारूफ बुजुर्गा, एडियूं उन जूं करामतूं मशहूर आहिनि जो नंढियूं वॾियूं करामतूं सभिनी खे यादि आहिनि। छो हर महीने में यारी ॿिया सभई 12 महीने आम कन इंसान ईद, ॿिया सभई 12 महीने कुछ तो चवरायो हाय ॿिया सभई 12 महीने आम कन इंसान ईद, हर महीने ईद तोले गौसे आज़म जा मुरीद, हर महीने ईद तोले गौसे आज़म जा मुरीद, ॿिया सभई 12 महीने यारी बारी बई यादगारा यार जो है यारी तो है यारी बारी बई यादगारा यार जो ही नगर मकबूल आहर पानड़ी जे बार जो अदा मोहम्मद फकीर मुबारक नबी ने फरमाया तो जंहिं घर में मुहम्मद नाले सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नाले हिकिड़ो बि शख्स आहे न, उन जे घर मां बरकतूं कॾहिं बि कोन वेंदियूं। हाय ॿिया सभई 12 महीने यारी बारी बई यादगारा यार जो ही नगर मकबूल आहर बानड़ीअ जे बार जो तुंहिंजे पाणीअ जो वटो पिया तूं ना उमीद, तुंहिंजे पाणीअ जो वटो पिया दो नथी तूं ना उमीद, ॿिया सभई 12 महीने दुनिया के खबर काने तो हुजूर गौसुल आज़म जो शान छा आहे। हाँ सही हाय ॿिया सभई 12 महीने आम कन इंसान ईद, हर महीने ईद तोले गौसे आज़म जा मुरीद, मुस्तफा जे बाग जो यर ही बि हिकिड़ो फूल जा या रसूल अल्लाह हाय मुस्तफा जे बाग जो यर ही बि हिकिड़ो फूल जा
मक़बूल या शान में मिटवे झड़ा थस करबला वारा शहीद शान में मिटवे झड़ा थस करबला वारा शहीद ब्यास भई 12 महीने केडी ने वडी मेहरबानी अजीजो दोस्तो नबी पाक जा प्यारा गुलामो ही हजरत ओस पाक जै रात दुनिया में आया पे उहो रमजान मुबारक जो महीनो हुयो हबीबन सा प्यार करण वारा रात जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असहाबन सगोरन सा गॾिजी करे हजरत अबू साले मूसा जंगी दोस्त रहमतुल्लाह अलैहि जे घर में आया हबीबन करीमन फरमायो तो ओ अबू मूसा साले अबू साले मूसा जंगी दोस्त मां मोहम्मद करीम असहाबन सगोरन सा गॾिजी करे तोखे मुबारक ॾियण आयो आहियां त जेको घर में जेको तुंहिंजे घर में बचड़ो ॼमे थो उहो रुगो तुंहिंजो पुट नाहे पर उहो मां मोहम्मद करीम जो बि पुट आहे मुबारक ॾिनाई मुबारक ॾिनाई मुबारक मुबारक जो आवाज़ आहे मुबारक मुबारक जो आवाज़ आहे मुबारक मुबारक जो आवाज़ आहे मुबारक मुबारक नबी से मुबारक ॾिए त बाक़ी छा बचे अजीजो दोस्तो हबीबन जा प्यारा गुलामो रमजान जो महीनो हुजूर ओस पाक सैयदना अब्दुल कादिर जिलानी सॼो महीनो रमजान मुबारक जो सॼो महीनो ॾींहं जो कॾहिं बि खीर कोन पीतो शाम जो माण्हू रोज़ो खोलींदा हुया हुजूर गौस पाक भी अंबड़ जो खीर पियंदा हुया सुभान अल्लाह हबीबन जा प्यारा गुलाम हुजूर गौस पाक सैयदना अब्दुल कादिर जिलानी रदियल्लाहु तआला ने पाण फरमाइन था त मुंहिंजी अंबड़ मूंखे उस्ताद वटि छॾियो त पुट तूं क़ुरान पढ़ छा पढ़ कुरान पढ़ चयाई त मां पंहिंजे उस्ताद वटि जेॾी महिल पढ़ण जे लाइ वेठो आहियां अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम जेॾी महिल उस्ताद शुरू कई आहे त मां 68 सिपारा क़ुरान करीम जा उस्ताद खे उते जो उते ॿुधाया घणा सिपारा 68 सिपारा ओ वलियन सभिन जो साईं मुझो दस्तगीर वलियन सभिन जो साईं मुझो दस्तगीर पिया पीर तुंहिंजा मुंहिंजा हू पीरन जो पीर ओ वलियन सभिन जो साईं अजीजो दोस्तो नबी पाक जा प्यारा गुलामो पाण तव्हांखे ॿुधायूं त ढगी चाढ़ण जे लाइ विया त ढगीअ ॻाल्हायो मोटी आया पाण कोठे ते चढ़िया कोठे ते चढ़ी काबे करीम दे निहारियाऊं ॾिठाऊं त बैतुल्लाह शरीफ में मिना में मुज़दलिफे में अरफात में माण्हू ओ हज जो ॾिहाड़ो हुयो 9 ज़ुल्हज जो ॾींहुं हुयो कहिड़ो ॾींहुं हुयो अल्लाह साईं तव्हांखे बैतुल्लाह जो हज नसीब करे ओ मके दे वञण जो मके दे इंशाअल्लाह ताला जेके हबीबन करीमन जा प्यारा गुलाम उहे मक्को बि ॾिसंदा मदीनो बि ॾिसंदा
ओ मके जो शहर मके जो शहर घुमी मूं ॾिठो पर मदीने जो मंज़र अञा और आहे मदीने जो मंज़र अञा और आहे हितड़े खुदा जो काबो निशाबर पर हबीबन संदो दर अञा और आहे हबीबन संदो दर अञा और आहे बेतुल्ला ॾिठाई अरफात ॾिठाई मिना मुज़दलिफ़ो ॾिठाई त हाजिन खे इहराम ॿधो पियो आहे किथे रहियो ईरान किथे रहियो मको पाक अज़ीज़ो दोस्तो हबीबन जा प्यारा गुलामो हुज़ूर गौस पाक फरमाए थो त सभु माण्हू मूं इहराम जे हालत में ॾिठा इहराम जे हालत में ॾिठम अम्मा खे चयमि त अम्मा मां रसूलुल्लाह जो दीन पढ़ंदसि जी दीन पढ़ण जे लाइ मुंहिंजे अम्मा मूंखे बगदाद रवानो कयो केॾे बगदाद रे रवानो फरमायो बगदाद शहर सुभान अल्लाह हज़रत सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह छा थो फरमाए बगदाद शहर दी की निशानिया उच्चियां लमियां चीरा वाकई बगदाद शरीफ व्यासी असीं भी व्यासी तो वॾियूं सड़कूं वॾा रस्ता ऐं ड्रिघा रस्ता हीअं निहाल त बटन मेलन ते नज़र पई पवे अज़ीज़ो दोस्तो हबीबन जा प्यारा गुलामो पाण फरमायूं त मूंखे इल्म पढ़ंदे ख़बर पई त मां अल्लाह जो वली आहियां जी जेॾी महिल पंहिंजे उस्ताद वटि क़ुरान पढ़ण जे लाइ इल्मे दीन पढ़ण जे लाइ वेठुसि त मां मलाइक ॾिसंदोसि मलाइक चवंदा हुया त ओ अब्दुल कादिर हिन पासे थी वे हितां थी वे कि मूंखे ख़बर पइजी वई त मां अल्लाह जो वली आहियां सुभान अल्लाह पाण इल्म पढ़ियाऊं 18 साल लागी तो रसूलुल्लाह जो दीन पढ़िया घना साल 18 साल कमो बेश 18 साल पाण रसूलुल्लाह जो दीन पढ़ियाऊं पाण छा था फरमाइन कसीदा गौसिया में तदरस्तुल इल्म हत्ता ओसिरतु कुतुबन दरस्तुल इल्म हत्ता सिरतु कुतुबन मां एतिरो इल्म पढ़ियो जो अल्लाह साईं मूंखे कुतुबियत जे दर्जे ते रखियो जंहिंखे कुतुबुल मदार चइबो आहे अज़ीज़ो दोस्तो हबीबन जा प्यारा गुलामो पाण फरमायाऊं झंगलनि में जबलनि में असां बगदाद शरीफ खां सामरा थी वियासीं सामरा जो इलाइक़ो आहे जिते इमाम हसन अस्करी रज़ी अल्लाह ताला अन्हु ॿारहं इमामनि मां इमामा ऐं इमाम अली तकी अल हादी उन जी मज़ार आहे उन वियासी पे थे असांजे काफ़िले जो अॻुवान जेको हो उन ॿुधायो त हीउ सॼे पासे जेके वण ॾिसो था ये वण टिण ये दजले दरिया जे मथां आहिनि इन्हनि वणनि जे अंदरि इन दश्त जे अंदरि इन झंगल जे अंदरि हुज़ूर गौस पाक लिकी रब जी इबादत कई आहे छा कई आहे इबादत पिटाई फरमाए थो चोर सदाई पाण खे त उथ आधी रात हणु खाटू खज़ाने खे उथी पोइ रात पो अॻे खां पिर भात पतो विञाए छॾ पेर जो पाण फरमायाऊं बगदाद जे हिकिड़ी मस्जिद में मां पेशमा मुक़रर थियुसि जी मिंबर ते वेठो हां जमायत कान्हे अकेलो आया वेठो आया
निमाज़ जो अञा टाइम न थियो आहे ॾिसां थो त मदीने वारो घोट साम्हूं आहे सुभान अल्लाह हाँ सही मदीने वारो मुझे साम्हूं आहे हुजूर फरमायो त या बुनैय लिम ला ततकल्लम ओ मुंहिंजा बचड़ा ओ मुंहिंजा प्यारा बचड़ा तूं तकरीर छो थो फरमाई तूं वाइज़ छो थो फरमाई त हुजूर गौस पाक तकब्बुर न कयो वॾाई न कयाई पाण फरमायाऊं त बगदाद जा माण्हू अरबी आहिनि अरब वॾा फसीह ऐं बलीग थींदा आहिनि मां अजम जो माण्हू आहियां ईरान जो माण्हू आहियां ऐं हिननि जे अॻियां कहिड़ी तकरीर कयां हुजूर फरमायो त तूं पंहिंजो वात मुबारक खोल हुजूर जन 7 भेरा पंहिंजो लुआबे दहन हुजूर गौस पाक जे वात में विधो आहे उहो लुआबे दहन जो हज़रत अली साईं जे ख़ैबर जे दिहाड़े ते अखियूं उथियलूं हुयूं नबी साईं जो लुआबे दहन अखियुनि खे लॻो त अखियूं तंदुरुस्त थी वयूं उहो लुआबे दहन जेको हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे ॾंगियल नाग वारी जाइ खे जेॾी महिल जेको आहे सो नबी पाक लगायो तो उन जो ज़हर दूर थी वियो उहो लुआबे दहन जो माण्हुनि मके पाक में खूह खोटियो खूह खारो निकिरी पियो हुजूर जन लुआबे दहन विधो तो खूह मिठो थी वियो हुजूर जन जो वापस विया त हज़रत मौला अली मुश्किल कुशा आया केर आया हज़रत अली साईं आया अदल असां वटि बि तूं हलिया अदल असां वटि बि तूं हलिया हिते बि हैदर अली अलिया अदल असां वटि बि तूं हलिया हिते बि हैदर अली अलिया असां खां नफ़रत न कर भलिया हिते बि हैदर अली अलिया वरी हज़रत मौला अली मुश्किल कुशा आयो उन चयो त बचड़ा तूं तकरीर छो थो फरमाए मूं साॻियो जवाब ॾिनो पाण 6 भेरा लुआबे दहन मुंहिंजे वात में विधाऊं मूं अर्ज़ु कयो त ओ मुंहिंजा बाबा अली अल मुर्तज़ा नाने मुस्तफा 7 भेरा लुआबे दहन विधो तव्हां 6 भेरा छो पाण फरमायो त रसूलुल्लाह अल्लाह जो नबी आहे मां उन जो उम्मती आहियां मां